भाऊ गोदू अचो अचो दादी शीतल मां अचो अचो यो अचो दादी अचो वाधायूं हुजनि ॿुधो अथमि हा धीअ मंगाए आयो आई हा हा पंहिंजूं वाधायूं ॾियनि दादी किथां जा आहिनि तव्हांजा सेण? दादी असांजा सेण अथव रोहिड़ीअ जा पर हाणे रहंदा आहिनि मुंबईअ में हा छा कंदा आहिनि? कहिड़ो अथनि कारोबार? कपिड़े जो धंधो अथनि ऐं ॾाढा भला माण्हू आहिनि। हा हा त पुटु बि गॾु ई बिज़नेस कंदो हूंदो, वेंदो आहे न दुकान ते? न न न न न संदसि पुटु वधीक पढ़ियल गढ़ियल आहे ऐं कॉलेज में लेक्चरार आहे। भला शिकिल छबीअ में निर्मला सां मेल खाए या न? दादी ॾाढो सुहिणो सुठो ऐं ॾिसण वाइसण ॾाढो सुठो छोकिरो आहे। मां त चवां भॻवानु करे अहिड़ा घर सभिनी खे मिलनि। हा हा त ॾेती लेतीअ में छा ॾींदे? का ॻाल्हि ॿोल थी? दादी हाणे ॾे वठि त उन्हनि का कई कान्हे का ॿोली कोन कई अथऊं छो जो भॻवानु ॾिनो सभु कुझु अथनि, बंगला अथनि पंहिंजा, पंहिंजो धंधो अथनि। पर पोइ बि कुझु त इशारे में ईअं न थिए जो पोइ निकिरनि कंडा। तूं सम्झी थी त गोदू को कचो माण्हू आहे, हुननि बराबरि काई बि ॿोल करणु कोन थी चाही। हुननि चयो जेको पुॼे सो ॾिजो, पर तॾहिं बि मां उन्हनि खे चई आयुसि त 4 चूड़ियूं 2 मुंडियूं हिकु लुकड़ी ॾींदोसांइ। हा हा ॾाढो सुठो ॾाढो सुठो। पोइ त पुटु अशोक खे बि मंगाए ऐं धीअ पुट जी शादी गॾु कर, हिकिड़ो ई भत कजे। दादी अशोक जे माइटनि जी का खोट? कल्ह ई अञा बम्बईअ जे सेठ नेभनदास हिकु लखपति वापारी आहे, उन जे घर जी आछा आई आहे। मां बि थोरी ढिर ॾेई वेठो आहियां त जीअं थोरो मथे अचे। हा पर एॾो तो घुरी त पंहिंजी धीअ खे बि त एतिरो ई ॾियणो पवंदे न। दादी असीं वापारी माण्हू नफ़े नुक़सान जो पूरो हिसाब रखंदा आहियूं। जेतिरे में ख़रीद कयूं ओतिरे में जे विकिणूं त उहो ढींगो ई ढेर। इहा मिठी माइटी अमुल माणकनि जो सौदो आहे, का वापारी ॻाल्हि कान्हे। जेकर का सुलछणी छोकिरी कंहिं सुठे खानदान जी मिली पवे त सम्झ लख हलत आहे। हा दादी हा, अहिड़ी सुहिणी सुठी सुलछणी छोकिरी वठंदासीं जेका पाण सां गॾु 8-10 लख रुपया गेले बचे। वरी बि थी चवे इहा मिठी माइटी अमुल माणकनि जो सौदो आहे, का वापारी ॻाल्हि कान्हे। सुठे खानदान जी का सुठी सुलछणी छोकिरी मिली पवे त सम्झ लख हलत आहे। हाणे दादी छॾ खणी सुबुह सुबुह जो अहिड़ियूं असर पोटाणियूं ॻाल्हियूं सखणियूं ॻाल्हियूं कढी वेठी आहीं। चओ जय झूलेलाल। जय झूलेलाल। चङो मां हलां थी। अशोक, ओ पुट अशोक। आयुस डैडी। पुट बम्बई वारे सेठ नेभनदास वटां फोन आयल आहे त अची छोकिरी ॾिसी वञो ऐं घर ॾिसी वञो। पुट कॾहिं हलंदासीं? बस ईंदड़ आर्तवार ते। ठीकु आहे पुट, पोइ मां उन्हनि खे अहवालु ॾेई थो छॾियां। जी डैडी। अरे सेठ गोतूमल साईं भले करे आया। अचो 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 वाह भले करे आया। जय झूलेलाल जय झूलेलाल। हूं आस लखियूं खणी अचो दरवाजे ते। साईं थोड़ी देर थी वई, माफ़ कजो पुट फेरे पाओ। अशोक गॉड ब्लेस यू। अचो साईं अचो वियो अची। हरिओम साईं हरिओम। ओ साईं सब ठीक लगा? साईं खुश चाक परसन दादी, ओड़ो पाड़ो सब बस झूलेलाल जी महिर सां वाह वाह। आनंद ई आनंद आहे। साईं आनंद वाह वाह। साईं ॿुधायो भला हा पुणे जो कहिड़ो हाल आहे? पूनो त साईं वरी बि चङो आहे, पर हिते त ॾाढी गर्मी लॻी पई आहे। बराबरि ॾाढी गर्मी आहे। हा हा हिते त गर्मी आहे, तॾहिं त हीअं एयर कंडीशन रखी वेठा आहियूं न। हा उहो त आहे साईं, बिल्कुलु आहे साईं। वाह वाह। पुट अशोक हाँ कम काज कीअं पियो हले? बस फर्स्ट क्लास अंकल एकदम। अरे वेरी गुड गॉड ब्लेस यू। वाह साईं वाह। रूपा पुट जी बाबा। महिमान लाइ चपो चूड़ो ऐं पापड़ पाणी त खणी अचिजे। आई बाबा। सेठ ने बंदा त खप त कोन्हे को, साईं। नाश्ते वग़ैरह जो को खप आहे कोन को। ईअं वरी कीअं थींदो साईं, हेॾो परियां आया आहियो, ईअं कीअं थींदो? सची करे पुछो त ज़रूरत कान्हे का, पर अचे न्याणी अचे त हाजी भले। अरे पुट अच हिते रख। हाजी खप त बिल्कुलु ई कान्हे का, चयोमांव तव्हांखे बिल्कुलु ज़रूरत कान्हे। थोरो त खणो। हाणे
चओ था त हाणे वरी तव्हांजो तूं बि खे खा। मोटायो तूं पुट बीठी छो आहे छो बीठी आहे वे पुट वे वे पुट वे सेठ गोदूमल हा हीअ अथव मुंहिंजी सिकील जी न्याणी रूप। नमस्ते नमस्ते पुट ख़ुशि आहे वाह छा त सूंहं आहे ॼण त सुर्ग जी परी। छोरा ईअं जे हिरख हारे वेहंदे त ॾे वठ में कसु लॻंदी ऐं पुट छा पढ़ियल आई सेठ गोदूमल मुंहिंजी न्याणी जीअं त सूंहं में सरस आहे न तीअं पढ़ण में बि अकाबर अथव। ॾाढो सुठो एतिरी त होशियारु आहे जो हर साल फर्स्ट क्लास में ईंदी आहे। ऐं ॿियो ॿुधो हिन साल बि फर्स्ट क्लास में BA पास कयो अथई। ॾाढो सुठो ॾाढो हाणे सेठ गोदूमल मुंहिंजो वीचार आहे हा ॿार वेही हिते ॻाल्हियूं ॻोल्हियूं कनि हा असीं ॿिए रूम में हली ॻाल्हायूं था। भला भला हलो हलो भले 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 कोई हलो बात हलो 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 हलो, हलो साईं, हलो 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 साईं हलो 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 छा नालो ॿुधाई रूपा हेॾांच मुंहिंजे भर में अची वे न नहीं नी चङो मां ई थो अचां। वाह छा त सुंदरता आहे जहिड़ो नालो तहिड़ो रूप तुंहिंजी हिकु झलक ॾिसण सां मुंहिंजो मन मोहिजी पियो आहे। रूपा तूं शर्माई छो थी कुझु ॻाल्हाई छो नथी। छा चवां? रूपा मां तोखे पसंदि त आहियां न। तव्हांजी ऐं मुंहिंजी पसंदि खे कहिड़ी अहमियत? छो जॾहिं असांजा वॾा अॻ में ठहनि तॾहिं ई ॻाल्हि पकी चइबी न। सेठ गोदूमल ॾाढा ई होशियारु माण्हू आहियो। ॾेती लेती जी हा पहिरीं पक करे हा। हाणे त चओ मूरो त हुन खां सवाइ थींदो। साईं ॾेती लेती शादीअ सां लागू आहे ऐं मूड़ो मिटी माइटी पक करण जो आहे। हाणे जॾहिं मिटी माइटीअ जी पक थींदी त साईं असांखे मिठो मुंहुं त मिठो कराईंदा न कराईंदा। ज़रूरु कराबो। बसि पोइ हिन खां पोइ जेके 50 कोडियूं मुंहिंजो मतिलबु 50,000 जेके पुॼनव से खणी ॾिजो ठीकु आहे न। सेठ गोदूमल हा तईं जीअं चवंदा तीअं कबो। तव्हांखे नाराज़ त करे सघिजे कान थो। बसि साईं बसि त पोइ हाणे हिकिड़ो कमु कयो हा बांबण खां हिकिड़ो सुठो मुहूर्त कढाए हा मूंखे फ़ोन ते इतला कयो त मां बि शादीअ जी तयारी कयां। साईं मां पूने वेंदे शर्ती पंहिंजे गगी महाराज खे वञी मिलंदुसि ऐं तव्हांखे मुहूर्त कढी लिखी मोकिलींदोसांव साईं इहा त या सुठी फोन ते ॿुधाए छॾींदोसांव। हा इहा ॻाल्हि त ॾाढी सुठी कयव। ठीकु आहे। पर तव्हां पंहिंजे पुट खां पुछो आहे साईं मुंहिंजे पुट खां छा पुछां मुंहिंजी पक माना मुंहिंजे पुट जी पुक ईअं ॿियो न त वञो पक कयूं वाधायूं हुजनि वाधायूं हुजनि। हाय हाय सर। हाउ आर यू वेरी फाइन सर। एॾो तकड़ में केॾा पई वञे? एक्चुअली मूंखे साम्हूं वारे शॉपिंग सेंटर मां साड़ियूं ख़रीद करणियूं आहिनि। अरे इतफ़ाक़ सां मूंखे बि साड़ियूं खपनि। तव्हांखे छो खपनि साड़ियूं? मूंखे न थींदड़ महीने में मुंहिंजी शादी थियण वारी आहे तंहिं करे मां सोचियो पंहिंजी थियण वारीअ लाइ कुझु साड़ियूं ख़रीद कयां। कंग्रेचुलेशन। थैंक यू। पर तोखे छो खपनि साड़ियूं? यू नो व्हाट both of us are sailing in the same boat. मतलब? अरे प्रोफेसर थिया आहियो दुनियादारी जो मतलब पाण समझो ना। ओफो वो गानो ॿुधो अथई न सब कुछ सीखा हमने न सीखी होशियारी सच है दुनिया वालों की हम है अनाड़ी। कॉलेज में तो तू मुंहिंजी स्टूडेंट हुई है पर क्या दुनियादारी जी ॻाल्हियुनि में मुंहिंजी उस्ताद थी है। वेल कॉलेज में छा बिना फीस जे पढ़ाईंदा आहियो? मां फी भरण लाइ रेडी आहियां। ओके त साम्हूं वारे रेस्टोरेंट में हलूं था ऐं पोइ ॿी ॻाल्हि। हाँ बिल्कुलु। ॿियो
सही ॻाल्हि आहे वो केॾी महिल खां पिया था कयो शॉपिंग? हले थी पई शायदि घणी जॻह घुमी आयो शॉपिंग लाइ? हा कई आहे चालू आहे शॉपिंग लाइ त घुमणो ई पवंदो सही ॻाल्हि आहे। सुठी जॻह आहे। छा खाईंदी आहे? कुछ खाईंदसि न, बस पीअंदसि। कोल्ड ड्रिंक मंगा? हाँ हाँ। 2 कोल्ड ड्रिंक लेके आई जी। ॿियो ॿुधाए तूं छा पई चए? बोथ ऑफ अस आर सेलिंग इन द सेम बोट यानी त तुंहिंजी बि शादी? अरे वाह, इन ओपन रेस्टोरेंट जे खुले माहौल में अचण सां ई दुनियादारी सम्झ में अचण लॻी तव्हांखे? कुछ किथां जा आहिनि तुंहिंजा सावरा? पुणे जा आहिनि। अरे मुंहिंजा सावरा बि त पुणे जा आहिनि। अच्छा, छा कंदो आहे तुंहिंजो सहुरो? फुटवेयर जो होलसेल वापारी आहे। अरे मुंहिंजो सहुरो बि त उहो ई धंधो कंदो आहे। अच्छा, छा नालो अथसि तुंहिंजे सहुरे जो? नालो अथसि सेठ गोदूमल। छा? सेठ गोदूमल। अरे इत्तेफाक सां मुंहिंजे सहुरे जो बि नालो गोदूमल आहे। अच्छा, छा कंदो आहे तुंहिंजो हू? वकालत, एडवोकेट आहे। किथे तव्हांजी हूअ बि त वकील कोन्हे? न मुंहिंजी हूअ त वकील न आहे पर मुंहिंजो सालो ज़रूरु वकील आहे। अच्छा, किथे तुंहिंजे हस्बैंड जो नालो अशोक त न आहे? हाँ। ओह पोइ त बोथ ऑफ अस आर सेलिंग इन द सेम बोट। पोइ हाणे त असीं मिट माइट थियासीं। न बल्कि तूं असांजे कुंवार जे तरफ़ जी थी। तव्हांजे कुंवारत जो बि कुंवारती। तूं हिकु कमु कर। हाँ ॿुधायो। जिते तूं पंहिंजे ॾाजे लाइ सामान वठी उते मुंहिंजी हुन लाइ बि ख़रीदारी करे ॾिजांइ। छा आहे लेडीज़ जे पसंदीअ जी ॼाण घटि आहे। पर हिन लाइ त तव्हांजे सावरनि खे तयारी करणी आहे न, तव्हां छो पिया परेशान थियो? छा आहे घर में आहियूं बाबा ऐं मां भेण या भाॼाई त अथमि कोन। ऐं सहुरे साहिब पिताजनि खे ॿुधायो त ॾाजे में 4 चूड़ा 2 मुंडियूं ऐं 1 लुकड़ी ॾींदा। तंहिं करे सॼी तयारी मूंखे ई करणी आहे। छा चयो? कहिड़ी साइड ईंदा? 4 चूड़ा 2 मुंडियूं ऐं 1 लुकड़ी। पर मुंहिंजे बाबे खां त 2 चूड़ा 4 कंगण, छोकिरे छोकिरी लाइ सोने पटे जी वाच, हेॾो ॾियण खां पोइ बि धणी नक पियो मोड़े। एतिरो आहिस्ते ॻाल्हाईंदी आहे त असीं सम्झण वारा न आहियूं। मूं चयमि मूड़े में तव्हांखे छा ॾिनऊं? मूड़े में 5 नारियल, 1.25 किलो मिश्री ऐं 550 रुपया कैश। पर मुंहिंजे पिता खां त मंगनीअ में ई 25,000 रुपया वरितऊं। अरे वरी पई चपन में ॻाल्हाए। पोइ भला शादीअ में बि का ॾे वठ जी ॻाल्हि थी हूंदी? हा पुछी त ईअं पई ॼण त मुंहिंजी ॾाढी लॻी। वाह धणी आहिनि पूरी भगत वारा। ते छा असांखे वधीक ॾींदा? पूरी भगत वारा? पर असांजे घर त ईअं लॿारूं पे हया ई ॼण वॾियूं मिलियूं हलंदियूं अथसि। अरे छॾ हाणे न ॾे वठ जी ॻाल्हियुनि खे, मूंखे मज़ो कोन थो अचे। मज़ो त मूंखे बि कोन थो अचे, पर ही डबल स्टैंडर्ड छो? ओ हाय। हाय। अॼु न कॉलेज जी लाइब्रेरी में कीअं? सोचियुमि त विहांउ खां अॻु कॉलेज जी लाइब्रेरी जा सभु किताब मोटाए अकाउंट क्लियर करे छॾियां। न त तव्हां कॉलेज वारा त मुंहिंजे साहुरे घर में बि पिया नोटिस मोकिलींदा। हाँ न अहिड़ी ॻाल्हि न आहे। ॿियो बस कीअं आहे बाक़ी सभु? सभु ठीकु। कोल्ड ड्रिंक पीअण हलूं? न अॼु मूड कोन्हे। ठीकु आहे, जॾहिं तुंहिंजे पीअण जो वारो आयो त मूड ठीकु न आहे। अरे तव्हां छा मूंखे कंजूस पिया सम्झो? हलो हाणे ई हलो, हाणे थी हली प्याराव। न ॿिए दफ़े। हलो हिकु न 2 प्यारींदीसां। हलो। ॿुधाए ॾे ख़बर छा थियो? तुंहिंजी मूड छो ख़राबु आहे? हाणे छा ॿुधायांव, पंहिंजे सहुरे जी थी ॻाल्हि करियां। अलाए कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, रोज़ रोज़ घुर लॻाए वेठो आहे। पुटु मंगाए ॼण बैंक में अकाउंट खोलाए छॾियो अथई, जिते डिपॉज़िट जो त कोई सुवाल ई नथो उठे।
रुगो विड्रॉल मतलब इहो ई चयो अथई त मणिया थोड़ा थुल्हा ठाराइजो, छो त अहिड़ियूं शयूं रोज़ रोज़ कान थियूं ठहनि। त पोइ हिन में मूड बिगाड़ण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहे ज़ेवर बि तुंहिंजे लाइ ई ठही रहिया आहिनि। ऐं ॾिस न, सहुरो साहब तुंहिंजो केॾो न ख़्यालु थो रखे। अरे ख्याल तो रखे त पंहिंजे हॾनि ते ज़ोर ॾे कि न पराए माल ते ऐं टोपी निराड़ ते। वाह, पाका त ॿुढिन वांगुरु पई ॾी। ऐं चयो अथई त ॾाजे में LCD टीवी ॾिजो। छा LCD टीवी? पर मूंखे त कलर टीवी पसंदि करण लाइ चयो अथई ऐं हुनजी रक़म बि ड्राफ्ट रस्ते मोकिले ॾींदो। ऐं घोट जे वॻे जा असांखां 15,000 रुपया घुरिया अथई। 15,000? पर मूंखे त 20,000 वारो वॻो चयो अथई ठाराइण लाइ ऐं हुनजी रक़म बि शादीअ महिल ॾींदो। ऐं तंहिंखां सवाइ घुरी अथई हिकु कार। कार? मूंखे त साइकिल बि कोन थो ॾे। चङो रूपा, छॾ न मटीरियलिस्टिक ॻाल्हियुनि खे, ॿियो ॿुधाए। बस तव्हां सां मन जो हाल हो रहा थी त मन जो भार हल्को तो थे। भला वरी कॾहिं गॾजंदासीं? सुभाणे किथे? जिते तूं चए। बैंड स्टैंड वारे कॉफी शॉप में। ओके, नो प्रॉब्लम। पर शाम जो 6 वॻे यादि सां। ऑफ कोर्स। लेट न थी जाए। न बिल्कुल न। हे साईं झूलेलाल, मां छा करियां? हिननि माण्हुनि जी हेॾी गुरगुर। शुरू में त ईअं ॾेखारियो ॼण का बि ॾेती लेती कान खपेनि, पर अॼु सूट घोट पीउ खे त छा, घोट मामे खे बि खपे। ॿियनि पंहिंजे धीअ खे साइकिल बि नथा ऐं असांखां कॾहिं फ्रिज त कॾहिं कार। असुल बुखे वांगुरु बात खुलियो ई पियो अथनि। ही डबल स्टैंडर्ड मूंखे त सम्झ में ई नथो अचे। जे पीउ हीअं थो हले त पुटु छा हूंदो? हे भॻवान, मूंखे राह ॾेखार। छा हिन घर सां रिश्तो जोड़ण सही थींदो? मूंखे राह ॾेखार मुंहिंजा मालिक, मूंखे राह ॾेखार। हाय। हाय। सिट। थैंक्स। आज काफ़ी लेट करें। हाँ, थोड़ी लेट थी वई, सॉरी। काई ॻाल्हि न। खैर, तुंहिंजे अचण सां माहौल ठही पियो आहे। चवंदा आहिनि जे मन में रौनक हुजे त चौ तरफ़ रौनक ई रौनक लॻंदी आहे। पर हर कंहिं माण्हूअ जी पंहिंजी पंहिंजी नज़ाकत हूंदी आहे। खैर, तुंहिंजे अचण सां त कलियूं बि खिली रहियूं आहिनि ऐं गुलनि पंहिंजी खुशबू फैलाइण शुरू कई आहे। चवंदा आहिनि त हुस्न देखने वालों की नज़रों में होता है। वाह वाह। ॿियो तुंहिंजी शादीअ जी शॉपिंग कीअं थी हले? हले पई। शादी जो वॻो ईंदड़ हफ़्ते में मिली वेंदो ऐं तंहिंखां सवाइ 3 वॻा वरिता आहिनि। 3? पाण पाईंदीअ कि पाड़े वारनि खे पाराईंदीअ? न, शादी खां पोइ मूंखे महीने ताईं कोई वॻो रिपीट न आहे करणो। महीने ताईं? वाह, तुंहिंजी त हली पई आहे। ओह, आई एम रियली सॉरी। मां तोखां पुछियो न तूं छा पीअंदी? अॼु त जेको तव्हां पीआरियो मां पीअंदसि। अच्छा, एक स्पेशल चाय लाएंगे। 1। रूपा, तूं अचे थी त वक़्तु ईअं थो गुज़री वञे जंहिंजी का ख़बर बि नथी पवे। कंहिं शायर सही चयो आहे, खूब खूब गुजरती है जब मिल बैठते हैं दीवाने। तो सच? सच। हलो 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 सेठ ने बंदास हलो। हाँ साईं, मां तव्हांजे फोन जो घणे ॾींहं खां इंतज़ारु पियो थो करियां। हाँ, 14 तारीख़ अक्टूबर जी मुहूर्त कढाए तव्हांखे फोन ते ॿुधायो हुउमि। 14 तारीख़ असीं ॼञ वठी तव्हां वटि अची वेंदासीं। बिल्कुलु चिंता न कजो, सम्झो न? हाँ साईं, ॿुधो त सही। हा, चओ 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 चओ। पर ॿुधो, ॿियो वरी छा आहे, महाराज खां बि मुहूर्त जेको कढायो आहे उहो महाराज चए थो त उहो मुहूर्त जो जेको वक़्तु आहे ॾाढो सुठो
एतिरो शुभ ऐं लाभदायक आहे। उन वक़्तु सभु देव देवताऊं सुर्ग मां अची हेठि बीह रहंदा आहिनि, आसीस कंदा आहिनि जोड़े मथां, सम्झो न। साईं पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। अब 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 चओ 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 न। साईं मूं चयो मुहूर्त जो सवाल ई नथो थिए। मूंखे जरा सम्झ में नथो अचे, वरी ज़ोर सां चओ। साईं मूं चयो हाणे त मुहूर्त जो सवाल ई नथो थिए। साईं मुहूर्त सुवाल छो नथो थिए? छो भला? साईं शादी त अवल ई थी वई। ही अवली शादी अवली थी वई? अरे चओ छा था? अरे अशोक, ही मां छा पियो ॿुधां? शादी अवली थी वई? कॾहिं शादी कई छोकिरीअ सां? छा था चओ बाबा? हा। मां त हिते ई वेठो आहियां। पोइ शादी वरी छा ख्वाब में थी वई छा? ख्वाब मां रूपा सां रोज़ शादी कंदो आहियां। अरे पिणे सां शादी कंदो आहीं? ज़रूर का गड़बड़ कई हूंदई, हीअं तो मूंखां लिकाई? न बाबा, सच थो चवां। अरे पर सेठ ने बंदास ही कहिड़ो चर्चो आहे? छा तव्हां कुझु होली जो सांग पैदा कयो या अप्रैल फूल पैदा ठाहियो? साईं इहो चर्चो कान्हे पर हक़ीक़त आहे। अॼु सुबुह जो छोकिरी ऐं छोकिरे कोर्ट में वञी शादी कई आहे। छोकिरी कोर्ट में शादी करे छॾी आहे? अरे पर कंहिंजो छोकिरो, कहिड़ी छोकिरी? साईं छोकिरी मुंहिंजी न्याणी रूप ऐं छोकिरो हू रमेश आहे न। कहिड़ो रमेश? साईं प्रोफेसर रमेश साजनानी, जंहिंसां तव्हां पंहिंजी धीअ मंगाई हुई। यानी कि मुंहिंजो नाठी निर्मला, मुंहिंजी धीउ निर्मला खे छॾे तव्हांजी धीउ रूपा सां अरे सेठ साहब, ही छा बदतमीज़ी जूं ॻाल्हियूं करे रहिया आहियो? छा ॻाल्हि छा आहे बाबा? अरे अनर्थ थी वियो, अनर्थ थी वियो। तुंहिंजी जोए निर्मला जो घोट खसे न वियो आहे। ॿिन्ही राज़ी ख़ुशी कोर्ट में वञी शादी कई आहे। कोर्ट में शादी? अरे कोर्ट में अॼुकल्ह मैजिस्ट्रेट में वैल्यू पढ़ंदा आहिनि छा? मूंखे ॾियो फोन। अरे मूंखे ॾियो फोन। वठ। हेलो, हा सेठ नेबंदास। हा अशोक पुट ॿुध। बाबा खे तव्हांजो आवाज़ फोन ते सम्झण में कोन थो अचे। मूंखे ॿुधायो ॻाल्हि छा आहे? रमेश जंहिंसां तो पंहिंजी भेण मंगाई हुई, उन मुंहिंजी न्याणीअ सां अॼु कोर्ट में वञी सिविल मैरिज कई आहे। सो सिंपल। इहो सभु कीअं थियो? भाई जवान दिलियूं आहिनि, पंहिंजो भलो बुरो पाण सम्झी सघनि था। रूपा उते वेठी आहे? रूप ऐं रमेश त हनीमून ते निकिरी विया। ही सरासर धोखो आहे। मां तव्हां ते केस कंदुसि सेठ नेबंदास। अरे नेबंदास छो पियो थो चईं? नेबन चईं, नेबन। अरे जॾहिं शादी कोर्ट में थी आहे त वरी केस कहिड़ो? हा नेबन, मां तोखे सेशन कोर्ट ताईं गिलींदुसि। अरे सेशन कोर्ट में वञ या कहिड़ी कोर्ट में वञ, ॿुधो कान अथई? मियाँ बीबी राज़ी तो क्या करेगा काजी। मूंखे ॾे फोन। अरे नेबा ने भेजा पुट, मां तोखे हाई कोर्ट में वठी वेंदो आहियां, हाई कोर्ट में। बाबा मूंखे ॾियो फोन, मां हिनखे सुप्रीम कोर्ट ताईं गिलींदुसि। अरे तूं मूंखे ॾे सुप्रीम कोर्ट जा, मां तोखे ने बेया बच्चा, मां तोखे यूएनओ में वठी वेंदुसि। फोन रखी छॾे? भागे फोन रखी छॾियो। मूंखे त मिठो धकु हणी कढियईं। पुट जी बि माइटी टुटी त धीउ जी बि टुटी। हाणे मां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु ई न रहियसि। अरे शीतल मां त सच में भाऊ गोदू, इहो मिटी माइटी अमूल माणकनि जो सौदो आहे। का वापारी ॻाल्हि कान्हे। हिते ॿिनि दिलनि जो नातो जोड़नो आहे। ॿिनि दिलनि जो नातो जोड़नो आहे। ॿिनि दिलनि जो नातो जोड़नो आहे। अरे वाह, मज़ो अची वियो न? तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो। सिंध ते फैलायो।